आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो अठो। हिन भाङे में पाण पढ़ंदासीं श्री हरकिशन दास ऐं श्री प्रोफेसर हासानंद जो आज़ादीअ जी लड़ाईअ में योगदान। श्री हरकिशन दास 1905 ईस्वीअ खां भारत में स्वदेशीअ जे प्रचार जी लहर उथी हुई ऐं अॻिते हली महात्मा गांधीअ प्रचार ऐं घरू हुनरनि खे ज़ोर वठाइण ते ख़ासि ज़ोर ॾिनो हो। पर उन खां अॻु ई 1917 ईस्वीअ में सिंध में खादीअ जो प्रचार शुरू कयो हो श्री हरकिशन दास पारदासाणीअ। हू भिरियनि जो वेठल हो ऐं टंडे आदम में अंग्रेज़ी स्कूल जो हेडमास्टर हो। हुन उहा नौकरी छॾे खादीअ जो प्रचार करणु पंहिंजो धर्म ॼातो हो। हुन उन जे बारे में नंढो किताबु छपायो हो जंहिंमें ॾेखारियल हो त खादीअ जे पाइण करे घरू हुनर ज़ोर वठंदा, ग़रीब कोरी जे ॾुतड़जी विया आहिनि तिन खे रोज़गार मिलंदो, मुल्क जो पैसो जो विलायती कपिड़े जे ख़रीदीअ करे ॿाहिरि पियो वञे सो मुल्क में रहंदो ऐं वॾी ॻाल्हि त सिहत ते उन जो असरु सुठो थींदो। हुन उहे सभु ॻाल्हियूं दलीलनि सां उन किताब में सम्झायूं हुयूं। हू हर कंहिं शहर ऐं ॻोठ में वञी उन जो प्रचार कंदो हो ऐं ख़ासि स्कूलनि में मास्तरनि ऐं शागिर्दनि खे इकठो करे उहे ॻाल्हियूं ज़हन नशीन कराईंदो हो। हू 19 साल नौशहर जे पंचायती स्कूल में बि वियो हो ऐं प्रचार कयो हुअईं। उन जो असरु इहो थियो जो ॿिएं दर्जे जे अंग्रेज़ीअ जे बालक प्रभुदास जो न फ़क़ति नफ़ीस विलायती कपिड़ा पाईंदो हो पर रेशमी पिणु, तंहिंजे दिलि ते अहिड़ो त असरु थियो जो हुन उहे पाइण ई छॾे ॾिना ऐं तॾहिं खां आदती खादी पाईंदड़ बणिजी पियो। श्री हरकिशन दास पंहिंजे वीचारनि खे अमली रूप ॾियण लाइ 1920 ईस्वीअ में भिरियनि में आॾाणा ज़ारी कया जंहिंमें मूं पारां माना लेखक पारां केतिरा विद्यार्थी खादी ठाहिण जो कमु सिखंदा हुआ। उन्हीअ खादीअ कारखाने लाइ डॉक्टर तुलजाराम खिलनाणीअ पंहिंजी जाइ श्री हरकिशन दास खे मुफ़्त ॾिनी हुई। 1920 ईस्वीअ में दीवान करमचंद हिंगोराणी जो तइलीम खाते जो अमलदार हो, जंहिंजो श्री तोलाराम बालाणीअ सां गहरो रस्तो हूंदो हो, उन बि पंहिंजे जन्म स्थान खाही राहूअ साहित्य में आहे आॾाणनि जो कारखानो ज़ारी करायो हो। ॿिन्ही हंधि खादी ठहंदी हुई पर उन्हीअ में जेको सुट कमु ईंदो हो सो मिल जो हूंदो हो। महात्मा गांधीअ पोइ जेका खादी प्रचार लाइ हलचल हलाई तंहिंमें हुन चरखे जे सुट कमु आणण ते ज़ोर ॾिनो ऐं जेके हिंदू सिंधू साहित्य में खादी कारखाना पोइ निकिता तिन में चरखे ते कतियल सुट कमु ईंदो हो ऐं कांग्रेस कमु कंदड़नि लाइ चरखो हलाइणु लाज़मी हूंदो हो। प्रोफेसर हासानंद। सुर्गवासी प्रोफेसर हासानंद जो जन्म कंडियारे शहर में सन 1896 ईस्वी में ॾियारीअ जे पवित्र प्रभ ते थियो हो। हू ॿालपण खां ई हाज़िर जवाबु, सम्झू, सियाणो ऐं ख़ुशमिज़ाज हो। हू नंढे खां ई तेज़ फ़हम हूंदो हो। हुन जो नंढपण जो प्यार जो नालो हासिल हो जो संदसि तख़लुसी रहियो। प्रोफेसर 1.5 वरीअ जो हो त रेड़ियूं पाईंदे वञी चांवरनि जे टहिकंदड़ देगिड़े में हथु विधाईं जंहिंमें संदसि हथु जली पियो। इन करे 2 आङुरियूं पाण में ॻंढिजी पियसि। वॾे हूंदे उहो ई हथु जादूअ जे हुनर में अहम पार्ट अदा कंदड़ साबित थियुसि। उन्हीअ हथ खेसि सिकनि जो बादशाह बणायो। नंढे खां ई साॼे हथ में आङुरियुनि जे विच में नंढड़ो खाल खीसड़ी हूंदो हुअसि। ॿाराणी अवस्था में ई उन में पियो कणिक ऐं जुअर जा दाणा विझंदो हो। जेॾनि जे पुछण ते ॿुधाईंदो हो न त हू जादू सिखी रहियो आहे। जादू सिखण जो ख़्यालु तॾहिं खां ई आयुसि। साॻिए वक़्तु जुदा जुदा जानवरनि जे ॿोलियुनि सिखण जो शौक़ु हुअसि। ॿोड़नि, ॿातनि ऐं गूंगनि माण्हुनि जूं अहलूं अहिड़ीअ तरह कंदो हो जीअं हू हूबहू ॻाल्हाईंदा हुआ। आखणियुनि ठाहिण में बि उस्ताद हो। शिकलियुनि बदिलाइण में बि माहिर हो। इन करे हू विंदर जो मुजिस्म थी पियो। शेवा भाव जो त को पूर्वो संस्कार हुअसि। इन करे नंढो ई हो तॾहिं खां मंझसि माण्हुनि खे छिकण जी ॾात ज़ाहिर थी पई। हू 1908 ईस्वीअ में 14 वरियनि जो हो तॾहिं उन वक़्तु ई पंहिंजे शहर में लोकमान्य तिलक जे गिरफ़्तारीअ ते सरगस कढायई।
त केतिरा ई माण्हू संदसि पुठियां हलिया। इन मां पाठक सम्झी थो सघे त मंझसि माण्हुनि खे छिकण जो केॾी ताक़त हुयसि। यादि रहे त 1908 ईस्वीअ में के बि माण्हू जोखम खणी सरकार ख़िलाफ़ ज़हाद खड़ियो कनि, उहो प्रोफेसर हासानंद या सुर्गवासी तोलाराम बालाणी करे थे सघिया। प्रोफेसर हासानंद जे हिन हलचल हलाइण ते संदसि मास्तर खेसि स्कूल मां कढी छॾण जो दड़को ॾिनो, पर हू कंहिंखां डिॼण वारो ई की न हो। मूर्गो किताब खणी वञी घर वेठो। हुनखे मास्तर जी दरकार ई कान हुई। हलंदे पियो सिख्या वठंदो हो। पछाड़ीअ ताईं पढ़ण लिखण बिना सुख ई की न ईंदो हुअसि। सारी उमिरि सिखंदो ई रहियो, साॻिए वक़्तु ॿियनि खे बि सेखारींदो बि रहियो। ख़ासि करे आज़ादीअ जे हलचल खे अहिड़े माण्हूअ जी दरकार हुई। हू न सिर्फ़ु सिंध में प्रचार कंदो हो, पर सॼो हिंदुस्तान पियो घुमंदो हो। हिंदीअ जो बि चङो ॼाणू हो। सिर्फ़ु माण्हुनि जे कन ते अचे त हासानंद जादूगर संदन शहर में आयो आहे त हज़ारनि जे ताइदाद में माण्हू कठा थींदा हुआ। 1914 ईस्वीअ में कराची पोर्ट ट्रस्ट में क्लार्क थी घिड़ियो, पर उते रहंदे बि होम रूल लीग पारां प्रचार पियो कंदो हो। हुनखे नौकरीअ जी त परवाह कान हूंदी हुई। त इहो थियो श्री हरकिशन दास ऐं प्रोफेसर हासानंद जो आज़ादीअ जी लड़ाईअ में योगदान।